अजो को तो केॾो मां कप लॻो पिया कोई कंहिंजो कोन्हे को भाउ। बिल्कुल बिल्कुल। ॿ भाइर आहिनि पाण में त उन्हनि में बि हिसाब किताब थी वियो आहे ठीकु आहे। हाँ हाँ छलनि का नंढी थी नचे त वॾेरा जो का साहब वॾा माण्हू वञी उनखे बिल्कुल 50,000 ऐं लखनि जा लख मदियूं था कनि ॾेई था अचनि ठीकु आहे। हाँ ऐं बिल्कुल। हिते ई खदरनि ऐं छोरनि ते पैसो था लुटाइनि ऐं को फ़क़ीर थो हलाए नाले ते 10 रुपया घुरेनि त उनखे था अंधो मंडो आहे भाई ईअं था चवनि। ऐं हिते ई फ़क़ीर खे था चवनि अंधो मंडो आहे ऐं अखियुनि खां जॾो आहे तूं। अलाह साईं पुछ असांखे कॾहिं अलाह साईं चयो आहे त तव्हां अंधा मंडा हुजो तव्हांखे मां हेतिरो माल मिल्कियत ॾिनी आहे। बिल्कुल उस्ताद हक़ वारी ॻाल्हि कई थी। कुझु मां जो इंसानियत धारे फ़क़ीर खे तव्हां महिनो था ॾियो त अंधो मंडो त न आहे त मूंखे ॿुधाए त तव्हां जंहिंजे लाइ जेको हेॾो कयो था कंहिंजे लाइ था कयो। अलाह साईं तव्हांखे ईअं थो चए त तव्हां फ़क़ीर खे महिनो ॾियो त अंधो मंडो त न आहे। हे जेकी मिल्कियतूं ज़मीनूं हे हाणे हर शइ इहे जॾहिं मरी थो वञे इंसान त छा थो खणी वञे सिर्फ़ु ख़ाली हथ। बिल्कुल उस्ताद 2 गज़ कफ़न तो खणी वञे। हे जेके वॾेरा व्याज था खाइनि ठीकु आहे ग़रीबनि जो हक़ खायूं हर शइ हर्प कयूं वेठा आहिनि इहो बचनि खे हराम था खाराइनि अॻे जान हिन खे क़बर में वठि न थींदी। परावा हक़ न खाओ परावा हक़ खाइण में कुझु बि न अथव जेॾो वणेव त पीउ माउ जी ख़िदमत कयो मुंहिंजा भाइर। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मर्द रहंदो आहे त अखियुनि ते हथु वेही रहंदो आहे छाजे करे ऐं जॾहिं माई औरत रहंदी आहे त वात ते हथु वेही रहंदी आहे इहो छाजे करे। छो उस्ताद? छो त मर्द जेको आहे अखियुनि सां गुनाह कंदो आहे औरत जेका आहे वात सां गुनाह कंदी आहे। बिल्कुल उस्ताद छलन का रन थी गुज़रे त हीअं ॾिसे पाण बि ॾिसंदो आहे वरी अॻिले दोस्त खे चवंदो अड़ी वञे थो एटम थो वञे। आख़िरी वक़्तु आहे बाबा जेॾो वणेव त अलाह खे यादि कयो निमाज़ूं पढ़ो 5 ई वक़्त निमाज़ हिकु बि न घुसाए क़ुर शरीफ़ माण्हुनि जे घरनि में पिया आहिनि त दुधरियूं ॼमियूं अथनि को क़ुर शरीफ़ ते ॾिसे ई नथो छो हथ लाहींदे भो थो थिएव। खेल न कंहिं फिल्म जो गानो थो हले चए फलाणी फिल्म थी हले एतिरो जो अलाह खे यादि कयो त अलाह छो न ख़ुशि थिएव। हे जेको तव्हां चओ था थोरे घणे ते त मां अॻु बि थी वियो आहे इहे तव्हांजा पंहिंजा करतूत आहिनि मुंहिंजा भाइर। अलाह जे दर ते अलाह अकबर थिए त 5 दफ़ा ॾींहं में थी त 5 दफ़ा को वञे थो। अलाह अकबर थी हले त को टीवी बंदि करे थो चए होटल वाह जो फिल्म थी हले सलमान जी फिल्म थी हले। सलमान खां न तूं क़बर में बीठे त तोखे पोइ पुछा थींदी त घणे वीह 100 आहे हिते सलमान त तोखे यादि आहे उते सलमान तुंहिंजी ज़िम्मेवारी खणे थो क़बर जॾहिं तूं क़बर में बीठे तो क़बर में इहा थोरी पुछंदा त तेरे नाम फिल्म सलमान जी कहिड़ी आहे तोखां पुछंदा त इमामनि जो क़बर में तोखां इहो थोरी पुछंदा कहिड़ी फिल्म कहिड़ी आहे उते तोखां पुछा थींदी त तोखे जो मां दुनिया में मोकिलियुमि त तूं दुनिया में कहिड़ा अमल कया पोइ उते तूं छा मुंहुं ॾेखारींदे त मां वॾी दुनिया में तव्हां मोकिलियो त मां फिल्मूं पियो ॾिसां न मुंहिंजा भाइर निमाज़ खे वठो निमाज़ में चिंबड़ी पओ क़ुर शरीफ़ खोलियो अलाह जो जीअं सॾु थिए त सॾ सां सॾु ऐं भॼन में भॼणो सिधो मस्जिद में पुॼो बाबा। शिया ऐं सुन्नियुनि जा जहिड़ा पहिरियों तव्हां इंसान त थियो पोइ जहिड़ा कयो इंसानियत तव्हां में ॾेखारिजे कोन थी भॻा हुयनि जहिड़नि ते। इमाम हुसैन करबला में छो आयो त जीअं इंसानियत पैदा थिए। बीबी ज़ैनब करबला में छो आई त जीअं पर्दो क़ाइमु थिए ऐं असांजा पर्दा ॾिसे थो असांजूं मायूं भेनरूं मथे उघाड़ियूं थियूं घुमंदियूं अथनि ऐं असांजा भाउरा रुॻो फिल्मुनि ते वेठा आहिनि 24 कलाक निमाज़ ॾे ख़्यालु कोन्हनि को क़ुर शरीफ़ तिलावत बि नथा कनि। कंहिंखां पुछ त अरे छो तूं निमाज़ ते न आहे चए यार मां अॻु बि थी वियो आहे कमायूं बचा पालियूं करे निमाज़ पढ़ूं ईअं थींदो आहे। जंहिंखे बि चओ त अरे आज़ान आहे या हल निमाज़ ते चए भाऊ मुंहिंजा कपिड़ा पली थो छो निमाज़ पढ़ण लाइ भाऊ कपिड़े पाक थियण जी ज़रूरत न आहे नियत साफ़ हुजे नियत तुंहिंजे में खोट हूंदो नियत तुंहिंजे में बुराई हूंदी त तूं निमाज़ ते न वञी सघंदी। बाक़ी रड़ियूं थियनि त मौला असांखे औलाद ॾे औलाद मौला कहिड़े हिसाब सां ॾेव जंहिं तंहिं महिल ॾिस त रुॻो होटल ऐं टिवियुनि ते वेठा हो तव्हांखे असांजे माहौल जी ख़बर बि आहे त इंसानु जॾहिं जीअरो आहे त क़दुरु कोन्हे त मोए खां पोइ चवंदा हे रे अहमद अली केॾो भलो मुफ़्त में अधु चांहि जा पीआरींदो छो बाबा